أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. مثل ما ينفقون في هذه الحياة الدنيا كمثل ريح فيها صر أصابت حرث قوم ظلموا أنفسهم فأهلكته وما ظلمهم الله ولكن أنفسهم يظلمون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تواں اساں جے متھاں انا گھڻا کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अहले किताब यानी यहूदिन ऐं नसरानिन जे मुतालिक़ बयान कंदे फरमायो हो त सभु यहूदी ऐं नसरानी बि बुछड़ा ऐं बुरा न अथव। अक्सरियत उन्हनि जी दीन जा दुश्मन आहिनि, दीनदारनि जा बि दुश्मन आहिनि, हर हाल में मुसलमाननि खे ख़तमु करण जी कोशिश पिया कनि, पर सभु अहिड़ा न अथव, कुझु चङा बि आहिनि। पोइ जेके कुझु यहूदियत तां फिरी मुसलमान थिया, जंहिंखे क़ुर पाक चङो चयो, उन्हनि जूं सिफ़तूं बि बयान फरमायूं। 4 सिफ़तूं अल्लाह ताला उन्हनि जूं ॿुधायूं। पहिरें नंबर ते अल्लाह ताला फरमायो त युमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर, अल्लाह ते बि ईमान अथनि, क़यामत जे ॾींहं ते बि हिननि जो यकीन आहे त क़यामत ईंदी, उथंदासीं, क़ब्र मां हिसाब किताब थींदो। 2 नंबर ते यअमुरून बिल मारूफ व यनहून अनिल मुनकर, नेकीअ जो ॾस वॼनि था, बुराईअ खां बि रोकनि था। आख़िर में व युसारिऊन फिल ख़ैरात फरमाए करे ॿुधायो वियो त नेकीअ जे कम में अगरा बि आहिनि, हर नेकीअ जे कम में जोड़ी करे हिसो ॻंढनि था। अल्लाह ताला ये 4 सिफ़तूं बयान कंदे फरमायो उलाइक मिन सालिहीन, जंहिंमें इहे 4 सिफ़तूं लभनि, इहे सालिह आहिनि। पोइ हाणे गुज़िरियल आयतुनि जे ख़ुलासे मां जॾहिं सम्झ में आयो त सभु यहूदी हिकु जहिड़ा न आहिनि, अक्सरियत उन्हनि जी ख़राबु आहे, दीन जी दुश्मन आहे, त कुझु वरी चङा बि आहिनि। जेके चङा आहिनि उन्हनि जूं ही सिफ़तूं ॻोल्हींदासीं, जेकॾहिं इहे 4 ई सिफ़तूं लभियूं, क़ुर फरमायो त इहे सालिह आहिनि। ऐं वमा यफ़अलू मिन ख़ैरिन फ़लन युकफ़रू, पोइ अल्लाह ताला हिकिड़ो उसूल बि बयान करे छॾियो त मतां तव्हां सम्झो त यहूदियुनि में रुॻो इहे 4 सिफ़तूं हुजनि त पोइ चङा, जेको बि इहे कमु कंदो न, वमा यफ़अलू मिन ख़ैरिन, जेको बि इहो चङाई जो कमु कंदो, फ़लन युकफ़रू, अल्लाह उनजी नाक़दरी न कंदो। वॾो क़दुरदान आहे, इहे सिफ़तूं सालिहनि वारियूं अपनाईंदो, अल्लाह उनखे बि सालिहनि में शुमार करे छॾींदो। वल्लाहु अलीमुम बिल मुत्तक़ीन, पर यादि रखो, ज़ाहिर में कोई सिफ़तूं अपनाए थो, दिलि में कुझु न हुजेसि, इन ते ॻाल्हि कोन हलंदव, इन ते संदरो न ॿधजो। वल्लाहु अलीमुम बिल मुत्तक़ीन, अल्लाह तबारक व तआला खे परहेज़गारनि जो चङी तरह पतो आहे। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन ई निस्बत सां बाक़ी जेके यहूदी मुखालिफ़ आहिनि दीन जा, अहले किताब यहूदी ऐं नसरानी गॾिजी करे जेके साज़िशूं करे मुसलमाननि जे ख़िलाफ़ मुसलमाननि खे नाकाम ऐं नामुराद करण जी नऊज़ बिल्लाह कोशिश कनि था, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ सज़ा जो बयानु फरमायो आहे। फरमाई इन्नल लज़ीना कफ़रू लन तुग़नी अन्हुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैआ। इन आयतुनि जे तर्जुमे करण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखणो पवंदो त जीअं आयतूं आसानीअ सां सम्झ में अचनि। तव्हां असां मुसलमाननि मां हर हिक जे ज़हन में इहो सुवालु हूंदो आहे त अल्लाह तबारक व तआला खे प्यारा बाना नेकोकार आहिनि, काफ़िर यहूदी नसरानी दीन जा मुखालिफ़ रब खे कोन था वणनि,
पर ॾिठो थो वञे दुनिया में त जेके प्यारा बाना अथसि उहे सभु सूरनि में आहिनि, जेके रब जा नाफ़रमान आहिनि, जेके नथा वणनि उहे सदाईं सुखिया, जेके नथा वणनि नाफ़रमान यहूदी नसरानी काफ़िर गैर मुस्लिम उन्हनि वटि सभु ज़िंदगीअ जूं सहूलियतूं मौजूदु, सभु दौलतमंद, सभु दुनिया जा हुक्मरान, अक्सरियत उन्हनि जी। जेके रब खे चाहींदड़ आहिनि, रब बि जिन खे पसंदि थो करे, जेके रब जा पंहिंजा सालिया मुक़रब बाना चऊं उहे ओतिरा वधीक ॾुखायल उहे सूरनि में। त पोइ असांजे कमज़ोर ज़हन जे अंदरि ईअं सम्झ में ईंदो आहे कॾहिं न कंहिं माण्हूअ खे उहिदो भलो मिलंदो आहे या कंहिंखे दौलत जाम अची वेंदी आहे या कंहिंखे अचानक कुणे में इनाम में को सुठो को ईअं वारो लॻी वञे, पोइ चवंदो आहे त रब हिन सां राज़ी आहे। चवंदा आहियूं रब हिन सां राज़ी आहे, तॾहिं त इहे शयूं अथसि। जे रब न हुजे सां राज़ी, नाराज़ हुजे सां रब, त भई किथां मिलण छा। अलाह ताला हिन अॼोकी आयत खे बयानु कंदे ॼण त हिननि समूरनि ख़दशनि जो जवाब बि ॾिनो आहे त कंहिं माण्हूअ जो दुनिया में मालदार हुजणु उनजे कामयाबीअ जो दलील कोन अथव। कंहिं माण्हूअ जी औलाद साफ़ सुथरी, सुलछणी, अहले इल्म, बावकार, वॾे उहिदनि मनसबनि वारी, वॾो रुतबो ऐं शान रखण वारी, इहा बि उनजे कामयाबीअ जो दलील कोन अथव। जंहिंखे औलाद घणी आहे, जंहिंखे माल घणो आहे, जंहिंखे शोहरत, जंहिंखे रुतबो, जंहिंखे मनसब, जंहिंखे उहिदो, जंहिंखे दुनिया जूं सभु सहूलियतूं हुजनि, इहे उनजे कामयाबीअ जो दलील कोन अथव। जे तव्हां उनखे कामयाबी सम्झो आहे त अचो तोखे तव्हांखे थोरो जाइज़ो वठणु आहियां। अलाह से फरमायो इन्नल लज़ीना कफ़रू, जेके दुनिया में अल्लाह ताला जो इनकार था कनि, अल्लाह जे नबीअ जो इनकार था कनि, क़यामत जो इनकार था कनि, अल्लाह ताला जे जन्नत जहन्नम जो इनकार था कनि, क़बर जे अंदरि हिसाब किताब जो इनकार था कनि, क़बर खां ॿीहर उथी करे माशर जे मैदान में हिसाब किताब ॾियण जो इनकार था कनि। अल्लाह ताला हिन समूरनि ॻाल्हियुनि खे समेटे करे लफ़्ज़ हिकिड़ो फरमायो, जेके मुनकिर आहिनि, जेके मुनकिर थिया, लन तुग़नी अन्हुम अमवालुहुम, चाहे दुनिया में उन्हनि वटि केॾो बि माल हुजे, चाहे उन्हनि वटि दुनिया में केतिरी बि औलाद हुजे, लन तुग़नी अन्हुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैआ, इहो माल, इहो औलाद अल्लाह खां ज़रे बराबर बि हिनखे न बचाए सघंदो, ज़रे बराबर बि न बचाईंदुसि। माना मालूम थियो त दुनिया में अक्सरियत असांजे ज़हन में जो वञे पई इहा ॻाल्हि त अक्सरियत काफ़रनि जी दौलतमंद आहे, त पोइ चइबो रब उन्हनि सां राज़ी आहे। फरमाए त जंहिंखे मां ॾियां इहा मुंहिंजे रज़ा जो दलील बि कोन्हे। जे राज़ी हुजां त अहिड़ो सामान हुजांसि जेको हुनखे बख़्शिश जे लाइ काफ़ी हुजे। मां राज़ी हुजां त उहा शइ ॾियांसि जेका मूंखे बि वणे, पर चूंकि हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह तबारक व तआला हिन सॼी काइनात जे मखलूक़ात में ऐश अयाशी, दौलत, शोहरत, मनसब, उहिदो, इहे वॾा वॾा रुतबा जॾहिं ख़ल्क़िया, हिन सॼी दुनिया खे हिननि शयुनि सां संवारियो, उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला हिकारत जे नज़र सां इन दुनिया खे थुॾो हणी करे फरमायो, दुनिया तुंहिंजी मूं वटि मच्छर जे पर बराबर बि हैसियत कान्हे, जेके तुंहिंजे कॾ लॻा त हुनजी बि कोन हूंदी। तुंहिंजी मूं वटि मच्छर जे पर बराबर बि हैसियत कान्हे, पोइ जेके तुंहिंजे कॾ लॻा हुनजी बि कान्हे। ख़ुलासो सम्झ में अचे थो त अल्लाह ताला फरमायो, जंहिं वटि बि दुनिया जी दौलत हूंदी, केतिरी बि हुजे, भली उहे ज़मीन सॼी सोन जी भरियल हुजेसि आसमान सां, हुनजो सोन चोटी वञे आसमान सां लॻे, औलाद बि हुजेसि, पर अल्लाह खां इहा माल ऐं औलाद हिनखे ज़रे बराबर बि बचाए न सघंदी। उलाइक अस्हाबुन नार, इहे जहन्नम वारा थींदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे जहन्नम में हमेशह रहंदा। इतां सम्झ में आयो त हिन दुनिया जे अंदरि, दुनिया में माण्हू सभु कुझु छॾे ॾींदो आहे, पर इहे ॿ शयूं न छॾींदो आहे। अबो अमा बि छॾे वेंदो आहे कॾहिं कॾहिं लालच में अची करे, शोहरत में अची करे, पर माल न छॾींदो आहे, औलाद खे न छॾींदो आहे। चाहे लूला लंगड़ा हुजनि, चाहे अंधा मंडा हुजनि, चाहे कोझा हुजनि, कारा हुजनि, कहिड़ा बि हुजनि, औलाद मिठी आहे, औलाद खे कोन छॾींदो। ऐं वरी इहा औलाद एॾी मिठी आहे
केॾी महिनत सां दौलत कमायल हुजेसि या सॼी अगरि लुटाइणी पवेसि कंहिं मर्ज़ कंहिं हर्ज में औलाद ते त लुटाए छॾींदो। अल्लाह ताला फरमाए थो कॾहिं कॾहिं के माण्हू दुनिया में ईअं बि हूंदा आहिनि त औलाद ते ख़र्च पूरो सारो पर दौलत खे औलाद खां वधीक बचाईंदा आहिनि। के वरी दौलत खे बचाइण में पूरो सारो तवजो पर औलाद ते वधीक ख़र्च कंदा आहिनि। माना हिन दुनिया में इंसान जो घणे खां घणो तवजो इन ॿिन्हिनि शयुनि ते आहे, माल ऐं औलाद ते। अल्लाह जी फरमाए थो जंहिं वटि बि हुजे, जेतिरो बि हुजे, भले आसमान सां चोटीअ जूं ॻाल्हियूं कनि हुन जूं, केॾो बि घणो हुजे, अल्लाह ताला जे ज़ात वटि जॾहिं हिसाब किताब ॾियण जे लाइ ईंदो, इहो माल इहा औलाद इनखे हिसाब किताब वक़्तु ज़रे बराबरि कमु न ईंदी। मालूम थो थिए सभु हिते रहिजी वेंदा, इहे परावान हर कंहिंखे पंहिंजा अमल कमु ईंदा। हुम फ़ीहा ख़ालिदून। साईं पोइ हिन दुनिया जे अंदरि हिन जेकॾहिं काफ़र जेको मुनकिर आहे, जंहिंखे माल औलाद आख़िरत में कमु नथो अचे, सवाल आहे हिकिड़ो सम्झण जे लाइ, साईं पोइ हिन जेकॾहिं के चङा कम कया हुजनि त उन जे चङा कम के कया हुजनि त पोइ उनजो अजुर उनजो आख़िरत में उनखे हिसाब किताब में को दर्जो कोन मिलंदो, को सवाब को दर्जो, को सवाब को दर्जो न मिलंदो छा हुनखे? अल्लाह तबारक व तआला ॼण त उनजो जवाब ॾींदे फरमायो मसलु मा युनफ़िक़ून फ़ी हाज़िल हयाति दुनिया कमसलि रीहिन फ़ीहा सिर्रुन असाबत हर्स क़ौमिन ज़लमू अनफ़ुसहुम फ़अहलकत। उनजो मिसाल हिकिड़े हिन माण्हू वांगुरु आहे, जंहिं हिकिड़ो माण्हू हुजे लायानी कंदड़, बेतवजही कंदड़ माण्हू, हिकिड़ो फसल पोखे, बाग़ लॻाए। मसलन हाणे इहे सियारे जी मौसम शुरू थी आहे, चकियूं बाग़नि जूं तक़रीबन सभु हिन मुंद में लॻंदियूं आहिनि। हिकिड़े माण्हू बाग़ लॻायो हिन मुंद में, अंब जो, ज़ैतून जो, चकूअ जो, गिरेट जो, लीमे जो, कंहिंजो बि को बाग़ लॻायो, पर हुन बाग़ लॻाइण खां पोइ लायानी कंदे उन बाग़ खे पासनि खां, थधियुनि हवाउनि ऐं बरसाति ऐं ॻड़े खां बचाव जो बंदोबस्तु न कयो। बाग़ लॻाए करे हुन छॾे ॾिनो, वरन त बाग़ लॻाइबो आहे हिन सियारे जे मौसम में त हुनखे थोरो छड़ियूं ॾिबियूं आहिनि, थोरा कख ॾिबा आहिनि, थोरा पलाल ॾिबो आहे, का काली दली ॾिबी आहे, जीअं तेज़ सियारे में माक ऐं थधी हवा हुनखे लॻंदी त सड़ी वेंदो, हिन खां बचाव जो बंदोबस्तु कबो आहे। हिन कोई बंदोबस्तु न कयो, बाग़ लॻाए छॾियईं। जेसीं ताईं इहे बाग़ जा ॿूटा सावा हुआ तेसीं ताईं इहे ख़ुशि पियो घुमंदो वते, बगड़ियूं वॼाईंदो पियो वते, वाह जो बाग़ आहे, भलो बाग़ आहे, वाह जो लॻी वियो आहे, वाह वाह, साओ बीठो आहे, चेच बीठो आहे, VIP रौनक अथसि। जंहिं महिल अचानक थधी हवा लॻंदी आहे सियारे जी, पारो वसंदो आहे, बर्फ़बारी या थधी हवा बरसाति पइजी वई ऐं हुन बाग़ खे उहा थधि साड़े वेंदी आहे, थधि साड़े वेंदी आहे। पोइ हिनखे अफ़सोस करे बाग़ ॾे ॾिसी करे हिनखे हथ मलणा पवंदा आहिनि, अड़े उन वक़्तु इहो ख़्यालु कयां हा, बचाव जो बंदोबस्तु कयां हा, फलाणे माण्हू ॾिस पंहिंजो बंदोबस्तु कयो त हुनजो बाग़ बची वियो। उतर खां कुझु रुकावट जे लाइ कुझु न कुझु कयां, न कयुमि यार। हाणे हिन जे अफ़सोस करण सां हिन जो बाग़ वापसि वरंदो न वरंदो, या हिन जी महिनत जेका बाग़ खे लॻाइण में जेका लॻी उहा वापसि वरंदी, वक़्तु भला हुनजो जेको लॻो उहो मोटंदो, हिन जो पैसो जेको ख़र्च थियो सो मोटंदो, हर शइ वई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो दुनिया जे अंदरि जंहिं माण्हूअ कुफ्र जे हालत में चङा अमल कया, उन ॼण इहो बाग़ लॻायो पर बंदोबस्तु कोन कयईं, नेकियूं कयईं, ग़रीबनि, मिस्कीननि, यतीमनि, अबोझनि खे, बेपहुच माण्हुनि खे साज़ो सामान ज़िंदगीअ जे ज़रूरत जूं शयूं उन्हनि खे हासिल करे वठी ॾिनई। इहो ॼण त बाग़ लॻायईं पर ग़ैर मुस्लिम हो, उनजो बंदोबस्तु न कयईं। कहिड़ो बंदोबस्तु? इन नेक अमलनि खे बचाव जो बंदोबस्तु दीन इस्लाम आहे। इस्लाम हूंदुसि, दीन हूंदुसि, क़ुर हूंदुसि, शरीयत हूंदुसि, ईमान हूंदुसि, कलमो पढ़ियल हूंदुसि, इहे सभु अमल हिन जा कम जा थींदा। इहे बाग़ नंढड़ा नंढड़ा बि हली करे वॾा वण थींदा, हिन मां मेवो मिलंदुसि, पाण बि हिन मेवे मां दीन ईमान वारे मेवे जो फ़ाइदो पाण बि पाईंदो, ॿिया बि पाईंदा। पर जेकॾहिं हिन माण्हू वांगुरु हिनखे बचाव जो बंदोबस्तु न कयईं, अमल त कयईं पर हुनजे बचाव जो बंदोबस्तु ईमान आणे करे, कलमो पढ़ी, इस्लाम आणे करे हुनजो बचाव जो बंदोबस्तु न कयईं, त पोइ थधिड़ी हवा जॾहिं लॻंदी त हड़ वई। अल्लाह ताला फरमाए थो
इन माण्हू जो मिसाल उन माण्हू वांगुरु आहे जेको ख़र्च त करे थो पंहिंजे दुनिया जी हयातीअ में चङाइनि ते। इन माण्हू जो मिसाल उन हवा वांगुरु आहे जंहिंमें थधि हूंदी आहे, थधी थधी हीर जनवरी वारी दिसंबर वारी। असाबत हर्स क़ौमनि ज़लमू, हिक क़ौम जे पोख खे उहा थधी हवा पहुचंदी आहे जेका क़ौम ज़ालिम हुई। ईमान न हूंदो जंहिं क़ौम ईअं अमल कया त ज़ालिम थी न फ़हलकत, तो पोइ इहा थधी हवा हुनखे हलाक करे वेंदी आहे। हाणे छा दुनिया जा माण्हू के चवंदा तॾे अलाह ताला जे तरफ़ खां हिननि ते अज़ाब थी पियो इहो, यार अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह हिन जे मथां ज़ुल्म कयो, हिननि हेॾी वॾी महिनत कई, हिननि जो फ़सुल ई अल्लाह ताला साड़े छॾियो। अल्लाह ताला इंसान जे तदबीरुनि महिनत ऐं जफ़ाकशीअ सां इहे शयूं रखियूं आहिनि। पंहिंजो बंदोबस्तु कयो, मुंहिंजो त हिकिड़ो निज़ाम हलंदड़ आहे, मुंहिंजे हुन निज़ाम में जेके शयूं तव्हांखे नुक़सान थियूं ॾियनि उन खां तव्हां पंहिंजो बचाव जो बंदोबस्तु कयो। जीअं गर्मी मुंहिंजी हलंदी आहे, तव्हांजे करे मां गर्मीअ खे घटि कोन कंदुसि, तव्हां बचाव जो बंदोबस्तु कंदव, पको रखंदव, लाइट खपेव, सोलर खपेव, ठाहियो जेके शयूं मिलंदव, पंहिंजो बचाव कयो। सर्दी मुंहिंजी हलंदी आहे, तव्हांजे करे उहा घटि कोन थींदी, हुन में मुंहिंजो निज़ाम मुंहिंजूं हज़ार हिकमतूं रखियल आहिनि, घटि वधि कोन थींदी तव्हांजे करे। तव्हांखे जेकॾहिं उहा नथी खपे तव्हां हुनजो बंदोबस्तु कयो, तव्हांजे लाइ उहे शयूं मौजूदु आहिनि। पोइ तव्हां जेकॾहिं नेक अमल कयो था, तव्हांखे पंहिंजे नेक अमलनि जो बचाव जो बंदोबस्तु पाण खे करिणो पवंदो। तव्हांजे उन अमलनि खे बचाइण जा मुकल्लफ़ पाबंद असां कोन्हे, पाण करिणो पवंदो आहे। पोइ जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे लायानी जे करे को नुक़सानु पहुचे त ख़ुदा ताला जे खाते नऊज़ बिल्लाह हणंदव छा त अल्लाह ताला असां सां नाजाइज़ी कई, नाइंसाफ़ी कई, रब तबारक व तआला असांजे मथां ज़ुल्म कयो। अल्लाह ताला फरमाए वमा ज़लमहुमुल्लाह, अल्लाह इन्हनि ते ज़ुल्म कोन कयो आहे, वलाकिन अनफुसहुम यज़लिमून, पाण ते ज़ुल्म कयो अथऊं। पंहिंजो बंदोबस्तु कनि। असांजो निज़ाम त सभिनी जे लाइ आहे, असांजे निज़ाम मां जेके शयूं तव्हांखे जेतिरे क़दुरु खपनि थियूं ओतिरो वठो। न चूं सर्द तमामु घणी सर्दीअ में मना आहे, तव्हां ॿाहिरि न निकिरो, ज़ोरीअ जो निकिरंदो त मरंदो, पोइ अल्लाह ताला जी ज़ात ॾींदो। तमामु तेज़ गर्मीअ में मना आहे, ॿाहिरि न निकिरो, मथो गानो न कयो, जे निकिरणो पवे मजबूरन त फौरन मोटी अचो, मथे ते कपिड़ो रखो, हालो कयो। पोइ तव्हां जेकॾहिं इहो बचाव जो बंदोबस्तु न कंदो, उहा गर्मी लॻी वई मरंदो, पोइ छाॾो अल्लाह ताला ॾींदो। असांजूं हिकिड़ियूं हिकमत सां दुनिया जूं शयूं ख़लकियल आहिनि, उन मां तव्हांखे जेतिरो फ़ाइदो खपे ओतिरो खणो, नथो खपे तव्हां बक़ाया बंदोबस्तु कयो। अल्लाह ताला फरमायो त दुनिया जे अंदरि इंसान जो हाल बि इहो ई आहे। सवाल पैदा थियो हिकिड़े सम्झण जे लाइ, क़ुरान पाक जूं आयतूं त बिल्कुलु वाज़िह आहिनि। जेके दीन जा मुनकिर थिया, अल्लाह जे रसूल जे ज़ात जा मुनकिर थिया, उन तालीम जा मुनकिर थिया, अल्लाह से फरमाए थो उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं केॾो बि दुनिया में औलाद माल हुजे, क़यामत ॾींहुं उहे कमु न ईंदा, उहे जहन्नम में थींदा, जहन्नम में वेंदा बसि। इन जो मिसाल बि उन पोख वांगुरु आहे जेको चङा कम त करे पर हुनखे संभाले न, पोख त हाणे पर संभाल जो बंदोबस्तु न करे, इहो ज़ालिम आहे, इहो पंहिंजी पाण थो विञाए, असां त ॾोह कोई न ॾे। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो त साईं दुनिया जी ज़िंदगी काफ़िर जी हुजे या मुस्लमान जी महदूद आहे। क़ुरान तो फरमाए थो ख़ालिदीन फ़ीहा, उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून, हमेशा रहंदा जहन्नम में, हमेशा हमेशा रहंदा। साईं दुनिया जी हयाती त थोरी हुई, 50 साल 60 साल 70 साल, को 90 के पहुचे थो अॼुकल्ह, 94 95 100 ते त आहे ई कोन कोई, 90 ते बि को थो पहुचे, 80 85 88 ते वियो। साईं वॾे में वॾी हयाती भला 100 साल अॼोकी। हिकिड़ो माण्हू नाफ़रमानो काफ़र ई काफ़र दुनिया जी हयाती गुज़ारी अथई 100 साल, मुनकिर थी करे, नाफ़रमान थी करे, त सज़ा बि हुनखे जहन्नम जे अंदरि 100 साल मिलणु घुरिजे न। तव्हां जो चओ था त अल्लाह तबारक व तआला ज़ुल्म न कंदो, वमा ज़लमहुमुल्लाह वलाकिन अनफुसहुम यज़लिमून, क़ुरान जो चए थो त अल्लाह हुन ते ज़ुल्म न कंदो आहे, हू पाण था ज़ुल्म कनि। पोइ 100 साल जी ज़िंदगी गुज़ारे नाफ़रमानीअ में त सज़ा तौर ते बि जहन्नम में 100 साल रहे। इंसाफ़ जी ज़ाहिरी तक़ाज़ा त इहा आहे, पर ही गुनाह करे 100 साल, सज़ा वरी हमेशा हमेशा, ॼण त इंसाफ़ नज़र नथो अचे। सुवाल ठहियो, सम्झ में अची वियो? उनजो जवाबु इहा उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हिकिड़ो जवाबु अक़ली आहे, अक़ली। चलो जेकॾहिं तव्हां जेतिरो वक़्तु माण्हू ॾोह करे, सज़ा बि जेकॾहिं ओतिरे वक़्त जेतिरी हुनखे ॾियणी आहे, इहो तव्हांखे इंसाफ़ थो नज़र अचे, त पोइ थोरो भला हीअं ॿुधायो, हिकिड़ो डाकू आहे कंहिं इज़तदार माण्हूअ खे फुरे थो, उन खां पैसा फुरियईं, मोबाइल फुरियईं,
उनकी बेइज्जती कई, घटि वधि ॻाल्हाई, हिनखे फुरल टकंदे हिनखे को कलाक ॾेढ लॻो। हाणे जॾहिं इहो मुजरिम डाकू हुकूमत खे हथ अची वियो, इदारे खे हथ अची वियो, CTD खे, CID खे, पुलिस खे, फौज खे हथ अची वियो, छा ख़्याल आहे सज़ा हुनखे ॾेढ कलाक मिलंदी कि न वधीक? इनखे जेकॾहिं सज़ा कलाक ॾेढ मिले, जेतिरो कलाक ॾेढ न डाका खणी कंदे वक़्तु लॻायो, फुरींदे लुटींदे वक़्तु लॻायो, एतिरो ई ॾेढ घंटो खनि हिनखे सज़ा मिले त तव्हां हुनखे इंसाफ़ सम्झंदो? उते जेकॾहिं इंसाफ़ कोन था सम्झो त पोइ हिनजे 100 साल जे शिरकिया ज़िंदगीअ खे ख़ुदा जेकॾहिं हमेशह थो चले, उते तव्हांखे इंसाफ़ नज़र कीअं नथो अचे? असांजे दुनिया जे जुर्म जे वक़्त में ॾोह कंदे जेतिरो वक़्तु लॻे थो, असां दुनिया में ई कुझु जुर्म अहिड़ा आहिनि जंहिंजी सज़ा जुर्म जेतिरी न हूंदी आहे, जुर्म जेतिरो गहरो सज़ा ओतिरी गहरी। पोइ उहो ॾोह कंदे जेकॾहिं थोरो बि 5 मिंट छो न लॻनि, हिकिड़े माण्हू जेकॾहिं ॿिए माण्हू खे गोली हणी आहे, गोली हणंदे वक़्तु घणो लॻंदुसि? सेकंड ई 2। छा सज़ा हिनखे 2 सेकंडनि में लॻंदी? हिनखे हाल फ़िलहाल ई काबू कबो, सज़ाऊं ॾिबियूं, शाहिदियूं गॾु कबूं, हिनखे चङी तरह क़ैद कबो, उन खां पोइ चङी तरह शाहिदनि सबूतनि सां हिनखे वरी ओड़े अंदाज़ में फाईअ ते चाढ़े हिनखे बि क़त्ल कबो। शरई तौर ते जेकॾहिं खून साबित जेसीं ताईं पकनि शाहिदनि सां नथो थिए, तेसि ताईं ता हयात क़ैद पोइ घुराईंदो ई रहंदो। तमामु तर शाहिदियूं कचियूं पकियूं लॻियूं त बि ता हयात क़ैद ॾोह त हिकिड़े सेकंड जेतिरो कयो ऐं बसि। मालूम थिए थो त जेतिरो जुर्म गहरो, शिदत वारो, सज़ा ओतिरी गहरी थींदी आहे। सज़ा ॾोह जे टाइम सां बदिलण न, जेतिरो टाइम ॾोह करे ओतिरो टाइम सज़ा मिले दौरान इहो न। हुनजो मिसाल वरी ॿियो मां हीअं ॾियां। शरई तौर ते अल्लाह तबारक व तआला जेके सज़ाऊं मुक़ररु कयूं उहे इंसान जे नियत सां ॿधल आहिनि। नियत सां, नियत इंसान जी छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमल अमालु बिन्नियात। इंसान जा सभु अमल नियत ते दारोमदार रखंदा आहिनि। नियत चङी अथसि, अमल बि चङा। जंहिं बि अमल में नियत चङी अथसि सवाबु मिलंदो, जंहिं बि अमल में नियत बुरी अथसि सवाबु कोन मिलंदो, सज़ा मिलंदी। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू आहे, शराब खां पंहिंजी पूरी ज़िंदगी बचंदो आयो आहे, न पीतो अथई, सख़्तु मुखालफ़त कंदो आयो आहे। कंहिं दोस्त हिनखे धोखे सां शरबत चई करे शराब पीआरे छॾियो, मिठो बि करे ॾिनईसि, ही मज़े सां पी वियो। हाणे चई सघिबो त हिन शराब पीतो आहे, हिनखे सज़ा ॾियो? छो त पीतो त शराब अथई, पीतो त शराब अथई। क़ुर त चवे थो, इन्नमल ख़म्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान। शराब जी सज़ा बि बयानु थियल आहे। पीतो बि शराब अथई, पाण पंहिंजे हथ सां पीतो अथई, कंहिं ज़ोरी धसे न प्यारो अथसि, पंहिंजे हथ सां पाण ख़ुशि थींदे खिलंदे पीअंदो अथई, ओघरायूं ॾींदो अथई मज़े सां, सज़ा मिलेसि। पर मिलंदी सज़ा? कोन मिलंदी। छो त अबा हिनखे शराब पीअण जो न इरादो हो, न नियत हुई, न कि शराब पीअंदड़ आहे, हिनखे धोखे सां शरबत चई करे शराब पीआरियो वियो आहे, हिनखे सज़ा कोन लॻंदी। पर बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं ई हिकिड़ो माण्हू शराब खाने ते आयो शराब वठण, दुकानदार हुनखे शराब चई करे शरबत पीआरे छॾियो, ॾाढ़ूअ जो, को तुलसीअ जो, को मट सट, जेको हुन जहिड़ो ज़ाइक़ो लॻभॻि रखे पियो, पेप्सी बोतल वांगुरु ज़ाइक़ो रखंदड़ प्यारे छॾियईंसि, ॾिनईसि, भरे हुन पीतो त शराब आहे पर पीतई शरबत, दुकान वारे हुनखे प्यारियो। हाणे इनखे जेकॾहिं पकड़े ऐं सज़ा ॾिजे त नियत बि हुयसि, नियत बि शराब जे पीअण जी अथसि, आयो बि शराब पीअण जे लाइ आहे पंधु करे, वरितो बि शराब सम्झी करे अथई, पीतो बि शराब सम्झी करे अथई। हाणे हिनखे सज़ा त मिले ई मिले, हिनखे सज़ा मिले ई मिले, छो त नियत हुयसि न, नियत बि शराब जी हुयसि, पंधु बि शराब जे नियत सां, वरितई बि शराब सम्झी, वात ते रखई बि शराब सम्झी, पीतई बि शराब सम्झी। अगरि जे उहो शराब न हो, कोर्ट कानून हिनखे सज़ा ॾींदो। जीअं मिसाल, हिकिड़ो कातिल हक़ीक़ी जंहिं गोली हणाई आहे, हलाई आहे, ॿिए माण्हूअ खे मारियो आहे, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो माण्हू बि गॾु आहे, विख विख ते गॾु अथसि, जेका सज़ा हिन गोली हलाइण वारे खे लॻंदी उहा ई सज़ा हिनखे बि लॻंदी आहे न? मारियो त हिन कोन्हे, मारियो त हिन कोन्हे,
विख विख ते हिन सां गॾु त आहे न, हिन नियत सां त मार 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 मार, मां तोसां गॾु आहियां। पोइ जे अॻियूं साथी हिन जो किरे त हिनखे बि उहो ई कमु करिणो हो, नियत साॻी हुई, सज़ा बि हिनजी साॻी। तॾहिं अलाह ताला फरमायो जेकॾहिं को काफ़र माण्हू, असली जवाब जे पॉइंट ते पियो अचां, जेकॾहिं को माण्हू दुनिया जी ज़िंदगीअ में कुफरिया अक़ीदो रखंदो थो अचे, पोइ चाहे केतिरा बि चङायूं नेकीअ जा कम करे, 5 साल 15 साल 50 साल ज़िंदगी गुज़ारे नाफ़रमानी कंदे, पर पंहिंजे इन अक़ीदे ग़लति हुजण जे बावजूद इहो ज़हन रखी छॾियईं त मां हमेशह हमेशह जेसीं ताईं ज़िंदा आहियां पंहिंजे इन अक़ीदे ते रहंदुसि, मां पंहिंजो अबाणो अक़ीदो कोन छॾींदुसि। अव आबाउनल अव्वलून क़ुल इन्नल अव्वलून वल आख़िरून लमजमुऊन इला मीक़ाति यौमिन मालूम। चए थो अबाणे अक़ीदे खे कोन छॾींदुसि, उन ते ई रहंदुसि। इरादो पंहिंजो मज़बूत इहो ॾेखारियो अथई, नियत इहा ॾेखारियो अथई। पोइ जेकॾहिं मरी वियो त जहिड़ी नियत वॾी अबदुल आबाद हमेशह जी कुफ्र ते रहण जी हुयसि, त पोइ क़ुर बि सज़ा ओड़ी ख़ालिदीन फ़ीहा अबदा, हमेशह हमेशह कुफ्र वारी सज़ा जहन्नम जी ॾींदुसि। पर जेकॾहिं नेकोकार माण्हू आहे, नेकियूं कंदे कंदे खुटे बि थो, तौबा बि घुरे थो, गुनाह बि थिएसि थो, माफ़ी बि वठे थो, चङाई बि करे थो, धकु लॻो अथसि, किरियो आहे कंहिं बि ॻाल्हि में, खुटो टुटो नुक़सानु पियुसि, चवे थो बसि हे दफ़ो रुॻो चढ़ा, ज़िंदगी सॼी वरी ॾोह न कबो, रब खां माफ़ी वरितीदमि, ज़िंदगीअ भर लाइ बसि हाणे ॾोहनि खे छॾे ॾिनोसीं, बसि बक़ाया ज़िंदगी सुधरी वियुमि, बसि हाणे न कंदुसि ॾोह। हाणे जेकॾहिं मां सही सलामत हिन बीमारी जे बिस्तरे खां उथियुसि न, बसि अलाह जो मुख़लिस बंदो थी गुज़ारींदुसि। इहो पको वचन कयो अथई, इरादो पंहिंजो ॾेखारियो अथई। पर जेकॾहिं उते फौरन 15 ॾींहंनि 5 सेकंडनि खां पोइ मरी वियो, इरादो त पको नेकी जो हुअसि न। हाणे जेकॾहिं मरी वियो त क़ुर थो फरमाए फिल जन्नत ख़ालिदीन फ़ीहा अबदा, इहो जन्नत में हमेशह वेंदो, छो त हिन जो इरादो ऐं नियत बक़ाया ज़िंदगी नेक थी करे रहण जो। त अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि खे जेका हमेशह हमेशह वारी जहन्नम ॾींदो, सज़ा ॾींदो जहन्नम जी, उहा उन्हनि जे हमेशह वारे पके पुख़्ते अक़ीदे ते रहण जे इरादे जे करे। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जेॾा उथ तेॾा लोॾा, इहे लफ़्ज़ हिन जे करे ई चया विया। त हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको दीन जो मुनकिर थियो, यादि रखी छॾियो, माल घणो हुजेसि या औलाद घणो हुजेसि, कोन बचंदो कोन बचंदो कोन बचंदो, जहन्नम साड़ींदुसि, हमेशह रहंदो। जंहिं मां सम्झ में आयो त इन माल ऐं औलाद खे पाण वटि बचाईंदे बचाईंदे सभु कुझु बंदो विञाए छॾींदो आहे। निमाज़ूं छॾींदो आहे माल बचाईंदे, औलाद बचाईंदे रोज़ा छॾींदो आहे, माल बचाईंदे औलाद बचाईंदे दोस्तियूं यारियूं मित्रियूं माइटियूं सभु कुझु छॾे ॾींदो आहे। अल्लाह से फरमाए थो इहे ॿई शयूं उते न बचाईंदई जंहिंजे करे मुंहिंजो दीन थो विञाई। मेन शइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो दीन आहे, उनखे चंबड़ी माण्हू ज़िंदगी संवारे, पोइ पछाड़ी हुनजी भली आहे, आख़िरत में बि हुनखे अल्लाह ताला जी तरफ़ खां इनाम ऐं अजूर भलो आहे। ईअं जेकॾहिं वियो त पछाड़ीअ में उन बाग़ाईअ बेक़दरे वांगुरु अफ़सोस जा हथ मलींदो रहंदो, पर हथ कुझु बि न ईंदुसि। अल्लाह पाक तव्हां असांखे अहिड़ी बेक़दरी वारी ज़िंदगीअ खां बचाए। अल्लाह पाक ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।